500 जगह ज़मीन हुजे, कारखाना फैक्ट्री हुजन, मुल्क जा सदर ऐं वज़ीर आज़म बणी वञूं, ईमान वारी दौलत असांखे नसीब थिए न थिए, इहे शयूं कम करे ॾियूं। माल मिल्कियत दुनिया दौलत बंगला ऐं गाॾियूं त कंद कोट जे वांगल वटि असांखां वधीक आहिनि। हिन वक़्त सॼी दुनिया जो पैसो त यहूदियुनि जे हथ में आहे। असांजा मुस्लमान हुकुमरान उन्हनि खां पिनंदा आहिनि। छा पोइ यहूदी भला आहिनि छा उहे ईसाई भला आहिनि? हीअ दौलत भली जंहिंखे क़ुरान वारी दौलत मिली, मोहम्मद मुस्तफ़ा वारी दौलत मिली, नमाज वारी दौलत मिलस, तौहीद ईमान वारी दौलत मिलस, मस्जिद मदरसे वारी दौलत नसीब थियस, मक्के मदीने वारी दौलत नसीब थियस, आलिमन बुजुर्गन सां उन जो ताल्लुक आहे, इहा दौलत उनखे नसीब थी। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, इन जहिड़ो ख़ुश नसीब दुनिया में कोई कोन्हे। दुआ कयो अल्लाह तव्हां असांखे इहा दौलत नसीब फरमाए। वला तफरहू बिमा आताकुम, वरी मुंहिंजी नेमत मिलेव त फोंड भी न कजो। का शइ न मिलेव त दुख न कयो, अफ़सोस न कयो। वरी का शइ मिलेव त फोंड न कजो। बंगलो हुजे, गाड़ी हुजे, पैसो हुजे, नमाज नसीब थिए, आलम थी वञो, हाफ़िज़ थी वञो, क़ुरान वारी दौलत तव्हांखे नसीब थिए, अल्लाह से फरमा वला तफरहू, फोंड न कजो। तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा। फमा तो मां ॾेई बि सघां थो त खसे बि सघां थो, मां ॾियण ते बि क़ादिर आहियां त खसण ते बि क़ादिर आहियां। कल जंहिंजा पीअर गॾहनि ते चढ़ी करे घोर कंदा, अॼु उन्हनि जा पुट पेजारे खां पेर हेठि न पिया लाहिनि। कल जंहिंजा पीअर पेजारनि ऐं जहाज़नि ते घुमंदा, अॼु उन्हनि जा पुट पिनंदा पिया वञनि। छा रब ईअं नथो करे सघे? शादातपुर में सैयद मुकीम शाह हुयो, 3.5 एकड़ ज़मीन हुयसि, हिकिड़ो पुट हुयुसि। ॾोहनि ते लही पियो, 3.5 एकड़ ज़मीन साल में विया। बंगला विया, गाॾियूं वयूं, ट्रैक्टर विया, पछाड़ी में पिने पियो, पिनण मां पूरत न थियसि, ख़ुदकुशी करे पंहिंजो पाण खे मारे। रब ईअं बि करे सघंदो आहे। माने मीरपुर ख़ास जे पासे ॾिस पिथोरो स्टेशन, उनजे भरिसां आहे साले शाह स्टेशन। साले शाह हिकिड़ो वॾो ज़मीनदार हुयो, 1000 एकड़ उनजी ज़मीन हुई। स्टेशन जो नालो साले शाह। दोस्तन ॿुधायो साईं, अॼु उनजे ख़ानदान जा माण्हू राति जो फुटपाथ ते सुता पिया आहिनि, रोड ते रहण जे लाइ कंहिंखे कमरो बि न आहे। ईअं बि रब कंदो। नमाज पढ़ो पोइ बि फोंड न कयो, आलिम थी वञो, हाफ़िज़ थी वञो, तहज्जुद पढ़ो, फोंड न कयो। वल्लाहु ला युहिब्बु कुल्ल मुख्तालिन फ़ख़ूर। रब फरमाए थो, जेको फोंड कंदो आहे, टिली करे हलंदो आहे, मां रब खे न वणंदो आहे, मां रब घाटो भञंदोसांसि। हिकिड़ो मुअज़्ज़िन हुयो, 40 साल आज़ान ॾिनो। घणा साल? 40 साल। 40 साल आज़ान ॾिनई। जेको अज़ान ॾींदो त तकबीर बि चवंदो, माना तकबीर ऊला में शरीक। 40 साल अज़ान ॾिनई, 40 साल तकबीर ऊला में शरीक थियो। थोरो उनजे दिलि में फोंड थी वई त हिन ॻोठ में मूंखां वधीक बुज़ुर्ग कोई कोन्हे। बस फोंड अची वियसि, अज़ान पियो चवे, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। जंहिं वक़्त में चई हय्या अलस्सलाह, सॼे पासे ॾे मुंहुं फेरई,
त साम्हूं हिकिड़े ईसाईअ जो घर हुयो, उन ॾींहुं न्याणी मथे बीठी कोठे ते लटा पई सुकाए, इन मुअज़्ज़िन जी पहिरियों दफ़ो त ओचितो नज़र पई, वरी जंहिं महिल ॿियो दफ़ो चई हय्या अला सलाह, त ॼाणी वाणी हुन ॾे निहारे बसि हिकिड़ी नज़र में फासी पियो। अज़ान भी पूरी न करे सघियो, छाजी नमाज़, छाजो फ़र्ज़, छाजी सुन्नत, छाजा नफ़िल। सिधो वञी हुन ईसाई जे घर जे दरवाज़े ते पहुतो, दरवाज़ो खड़काई, ईसाई निकिरी आयो, चई बाबा ख़ैर त आहे बुज़ुर्ग मुंहिंजे दर ते, चई पंहिंजे न्याणीअ जो संग ॾे न त हिते ख़ुदकुशी कंदुसि, पाण खे मारींदुसि, खून तुंहिंजे गिचीअ में विझंदुसि। जीअं जो असांजा नौजवान पीउ मां खे चवंदा फलाणी जा तूं शादी करा न त ज़हर पीअंदोसि, छो त हीउ बि फाथो आहे उते, या ॻाल्हाए फाथो आहे या नज़र विझी फाथो। ईसाई चयो मां ईसाई तूं मुस्लमान, इहो रिश्तो कीअं थींदो? उन मुअज़्ज़िन चयो मां इस्लाम तां हथ खयो, मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खयो। सूअर जो गोश्त खणी आयो, चईंसि इहो खा त पोइ मूंखे यकीन थिए त तूं ईसाई आहे। उन मुअज़्ज़िन सूअर जो गोश्त खाधो, वरी शराब जी बोतल खणी आयो, चई आ शराब जी बोतल बि पी, शराब जी बोतल बि पीतई, चई बसि हाणे मथे हल त रिश्ते जूं ॻाल्हियूं। मथे चढ़े पियो, ॾाके था पेर तिरकी पियुसि, किरियो वञी घाटो भॼी पियुसि, उते जो उते फतकी फतकी मरी वियो। 40 साल जूं निमाज़ूं रोज़ा ज़िक्र अज़कार सब बर्बाद थी वियसि, पछाड़ी में ईमान भी हलियोसि, मुर्तद थी मरी वियो। तूं ई मां केरु थींदा? तंहिंजे करे त शाह साहब मां कत बि कंब बि अॻियां तोरींदड़ तिखा। नमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, तिलावत कयो, तहज्जुद पढ़ो, इल्म पढ़ो, पर पोइ बि डिजो पिया त शल क़बूल करे। जेसि ताईं माण्हू जहिड़ो आहे तेसि ताईं ख़तरे में। रब खां दुआ घुरंदा कयो त या अल्लाह असांखे ईमान सां कलमे सां ई जान छॾियूं त ईमान ते मौत।